मथे में मूंखे जाम सूर थो पए यार। मंझंदि जो नस में इन करे थींदो हूंदे। मम्मी सॼी बॉडीअ में तो सूर पिया आणे यार। राजा भाईअ जो सूर न हुजे, ब्रांडीअ तुर ॾे पीए ने। सर्दी थी पई आहे। विक्स तुर लॻाएसि नक ते मथे ते नेरड़ ते लॻाएसि। मथो कन ॿई चङी तरह ढके सुम्ह। हिकु नंबर फैन घटाए थी राजा। राजा राजा लॻाई थो फ़ाइदो लॻाई थो। उथी ॾांहुं थी हलिया, पुरुष कर उथी हलिया, हथ मुंहुं धोईने पाणी सुठो लॻंदी। ऐं कमु कर गरम पाणी डुक विझी आहे, मथे ते पाणी न विझ खाली। डॉक्टर खे ॾेखारे उथी राजा उथी उथी पप्पा खे चवांसि केस पेपर कढाईंदो उथी। हाय हाय खीर उते जो उते ही पियो आहे। अरे गरम आहे मम्मी यार। त राजा गरम गरम ही असर कंदो न। गरम गरम पीए ने गले खे लॻंदो फ़ाइदो कीअं कंदो बाक़ी। खण छॾाए जल्दी कर गरम गरम पी। ॿुधे छा चई डॉक्टर? ॿाहिरियां नाश्ता सफ़ा बंदि, तरियल शयूं तिखियूं शयूं सभु बंदि, चूरा चकरियूं खटाइण चटणी जेके बि खाईंदो आहे सभु बंदि थी हाणे। सिर्फ़ु खीर ब्रेड और खिचड़ी लाइ चयो अथई खाइण लाइ। हाणे खीर ब्रेड खणी थी अचे, मंझंदि जो खाइजे खिचड़ी। अंधेरी भाभी शीला थी ॻाल्हायांव। हा हा मज़े में। ऐं इहो थी चवां हुन बेबूअ जी वरी तबियत ख़राबु थी अथसि छा? अच्छा उहो ई हाणे दर्द बीठी हुयमि त सरला ॿुधाईं भाई डॉक्टर वटि ॾिठो हूंदई तव्हांखे त चए पई भाई बेबूअ जी तबियत ख़राबु पई लॻेसि। त मां चयो भाई भाभीअ खां पुछांसि भाई छा थियो आहे ख़ैरु। भाभी त हिकिड़ो कमु करेसि न, लूणु पाणीअ जी गोरी कराए छोकिरे खे। हा उन में चङो आरामु पवंदो अथई। राति जो जंहिंमहिल सुम्हई न त कोड़ो तेल गरम करे पंहिंजो हल्का सां मालिश कजांसीं। हा 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 उन में चङो फ़ाइदो पवंदुसि। हा छा आहे ॿार घुमनि था न थधि में ॿाहिरि। हा उनजो ई इहो बुखार अथसि। अगरि उन में न थिएसि न आराम त हिकिड़ो कमु कजांइ काढ़ो ठाहे पीआरेसि। हा वॾो फोटो विझी पंहिंजो काढ़ो ठाहे ॾेसि, उन में बि थींदो थी आराम चङो। हा ऐं इहो थी चवां कल्ह उहो सत्संग ते ईंदी आहे न। हा हा हुते मिलजांइ पोइ ठीकु आहे। चङो चङो रखां थी ठीकु आहे चङो। राजा ओ राजा उथी हे बि हिन सां लही वेंदो उथी। साए काढ़ो 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 मस्करे पी वठ। न न यार मम्मी अंदर का पानी है कि अंदर खड़ी अंदर पानी दा मम्मी यार। हेलो एवरीवन आई होप तव्हांखे वीडियो पसंदि आई। हिकिड़ो नंढो एक्सपेरिमेंट हुयो। प्लीज़ लाइक कयो कमेंट कयो शेयर कयो। जंहिं न ते सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब करणु जाम ज़रूरी आहे। मां तव्हांखे पहिरों बि ॿुधायो आहे वीडियोज़ में। सब्सक्राइब करण सां छा थींदो जंहिं महिल मां वीडियोस विझंदुमि तव्हांखे ऑटोमेटिक नोटिफिकेशन अची वेंदो। सो सब्सक्राइब कयो एंड बेल आइकन खे प्रेस कजो ज़रूर। ऑल्सो दिस वॉज अ फन कोलैबोरेशन विद विजय आहूजा जेको हुन में आंटी जो कैरेक्टर प्ले कयो हुई विजय। एंड हिते किथे विजय जे वीडियोस लिंक हूंदो आहे तव्हां विजय जा वीडियोस चेक कयो। इज़ अमेजिंग एंड न्यू वीडियोस जल्दी ईंदियूं। टिल देन टेक केयर। जय झूलेलाल।